नमस्कार दोस्तों, आऊँ सिंगर तीरथ मोलाई पारस स्टूडियो उस्ताद नरेश चंदर वट रिकॉर्डिंग करे रहियो आहियां। ढाटी मीराणी प्रोडक्शन जे तरफां, जंहिंजो प्रोड्यूसर शायर चंदन मीराणी ऐं फरमाइश शायर भारमल सतरावाणी ऐं इन कलाम जो शायर प्रभुलाल कमाणी जेको हाड़ जो वेठल आहे। एडो न ज़ालिमो ज़ुल्म कयो, प्रिया कुमारी आज़ाद कयो। एडो न ज़ालिमो ज़ुल्म कयो, प्रिया कुमारी आज़ाद कयो। जी जल जी खाली झोली भरियो, न्याणी वेचारी आज़ाद कयो। जी जल जी खाली झोली भरियो, न्याणी वेचारी आज़ाद कयो। एडो न ज़ालिमो ज़ुल्म कयो, प्रिया कुमारी आज़ाद कयो। एडो न ज़ालिमो ज़ुल्म कयो, प्रिया कुमारी आज़ाद कयो। अर्ज़ करे पई सिंध समूरी, न्याणियूं अव्हां जूं बि हूंदियूं ज़रूरी। न्याणियूं अव्हां जूं बि हूंदियूं ज़रूरी। अर्ज़ करे पई सिंध समूरी, न्याणियूं अव्हां जूं बि हूंदियूं ज़रूरी। न्याणियूं अव्हां जूं बि हूंदियूं ज़रूरी। मालिक जो कुझु ख़ौफ़ कयो, हिंदू नियाणी आज़ाद कयो। मालिक जो कुझु ख़ौफ़ कयो, हिंदू नियाणी ते रहम कयो। एडो न ज़ालिमो ज़ुल्म कयो, प्रिया कुमारी आज़ाद कयो। एडो न ज़ालिमो ज़ुल्म कयो, प्रिया कुमारी आज़ाद कयो। जी जल जी खाली झोली भरियो, न्याणी वेचारी आज़ाद कयो। जी जल जी खाली झोली भरियो, न्याणी वेचारी आज़ाद कयो। एडो न ज़ालिमो ज़ुल्म कयो, प्रिया कुमारी आज़ाद कयो। एडो न ज़ालिमो ज़ुल्म कयो, प्रिया कुमारी आज़ाद कयो। फिंगरार वारनि ते आवाज़ उथारियो, तॾहिं नसुरला गॾाणी खे मारियो। तॾहिं नसुरला गॾाणी खे मारियो। फिंगरार वारनि ते आवाज़ उथारियो, तॾहिं नसुरला गॾाणी खे मारियो। तॾहिं नसुरला गॾाणी खे मारियो। पिरियाला आवाज़ बुलंद कयो, हा हाफ़ी सभई हिकु थियो। पिरियाला आवाज़ बुलंद कयो, सा हाफ़ी सभई हिकु थियो। एडो न ज़ालिमो ज़ुल्म कयो, प्रिया कुमारी आज़ाद कयो। एडो न ज़ालिमो ज़ुल्म कयो, प्रिया कुमारी आज़ाद कयो। जी जल जी खाली झोली भरियो, न्याणी वेचारी आज़ाद कयो। जी जल जी खाली झोली भरियो, न्याणी वेचारी आज़ाद कयो। एडो न ज़ालिमो ज़ुल्म कयो, प्रिया कुमारी आज़ाद कयो। एडो न ज़ालिमो ज़ुल्म कयो,